अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। अॼु सॼी दुनिया में दरियाहनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। उन हवाले सां बदीन में बि पाकिस्तान फिशर फोक पारां DCO चौक खां सवे मुहाणनि, मर्द, औरतनि, ॿारनि रैली कढी ऐवान सहाफ़त अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ फिशर फोक जे चेयरमैन सैयद मेहरान अली शाह, उमर मल्ला, असलम मल्ला पंहिंजे ख़िताब में चयो त अॼु सॼी दुनिया में दरियाहनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। उते सिंधु दरिया जी पुछड़ी में पाणी जी सख़्त खोट पैदा थी वई आहे। समुंड में मिठो पाणी न छॾण करे तिमिर जा वण सुकी रहिया आहिनि ऐं लखे एकड़ ज़मीन समुंड पिणु गिणकाए रहियो आहे ऐं पीअण जो पाणी अणलभ थी रहियो आहे। लखे एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि ऐं ढंढुनि में पाणी नथो छॾियो वञे, जंहिं करे आबी जीवत मच्छूं वग़ैरह मरी रहियूं आहिनि ऐं मुहाणनि जो रोज़गार ख़तम थी रहियो आहे। इन करे असांजो सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस समेत आला इख्तियारनि खां मुतालबो आहे त सिंधु दरिया खे पंहिंजे हिसे जो मुकमल पाणी ॾिनो वञे ऐं पाणी पुछड़ी ताईं छॾियो वञे त जीअं सिंध जे लाड़ जी साहिली पटी आबाद थी सघे ऐं मुहाणा पंहिंजो रोज़गार करे सघनि। नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब जे सदर बहादुर साफ़ी बावल जी यादि में नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब पारां ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। बावल लाखो खे इसाले सवाब लाइ नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब ते क़ुरान ख़ानी कराए दुआ घुरी वई। ताज़ियती मेड़ाके में साफ़िन, सियासी समाजी माण्हुनि, शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। बावल जे फर्ज़ंद राजा लाखो, सीनियर सहाफ़ी दोस्त अली चांडियो, PP अॻवान मंसूर लाखो, रईस अली मुराद डायरी, इसरार अली लांगा, जसकम जे काका सरफराज मेमून, अली रज़ा ख़ासकेली, प्रेस क्लब जे सदर हसन धारेजो, सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त बावल लाखो सदाईं मज़ामती किरदारु रहियो, हिन कॾहिं बि मफ़ाहमत न कई। बावल लाखो नवाब वली मोहम्मद शहर खे शऊर ज़रिए वॾेरनि ऐं बोतारनि जी गिरफ़्त मां आज़ादु करायो ऐं प्रेस क्लब जो बुनियादु रखी सगारी सहाफ़त खे जनमु ॾिनो ऐं सहाफ़त में इहो ॿिज छॾियो जेके सहाफ़ी सदाईं ज़ुल्म आॾो दीवार थी बीह रहनि था, जिन जो मिसाल दौलतपुर शाख हुजे या देह बम्बई में थियल ज़ुल्म हुजे। नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब जे सहाफ़िन सदाईं पाण मल्हायो आहे। इन जो सॼो क्रेडिट बावल लाखो ॾांहुं वञे थो। बावल लाखो जो किरदारु तारीख़ में ज़िंदा रहंदो। मातली में अलाह वारे चौक भरिसां सिटी सर्वे ऑफिस जे पोयां ख़ाली पियल प्लाट में गंदगी जा ढेर हुजण ख़िलाफ़ शहरियुनि पारां सनी ज़ंगेजो, गुलाम हुसैन कुंभार, शाकिर सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अलाह वारे चौक भरिसां सिटी सर्वे ऑफिस पोयां ख़ाली पियल प्लाट ते म्यूनिसिपल कमेटी जे सफ़ाई वारे अमले पारां रोज़ जे बुनियाद ते किचिरो फिटो कयो वञे थो, जंहिं करे प्लाट ते गंदगी जा ढेर थी रहिया आहिनि। इन गंदगी ऐं उन मां निकिरंदड़ बदबू सबबि सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। इन खां सवाइ गंदगी बदबू जे करे मुख़्तलिफ़ नमूननि जूं बीमारियूं पिणु जनम वठी रहियूं आहिनि। हिननि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त हिन ख़ाली पियल प्लाट मां गंदगी जो आज़ार ख़तमु कराए ऐं प्लाट खे चौदीवारी ॾियारे अज़ियत मां मुकमल निजात ॾियारी वञे। डिप्टी कमिश्नर लाड़काणो तारिक मंज़ूर चांडियो जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर लाड़काणो अहमद अली सुमरो, SP हेडक्वार्टर आसिफ रज़ा बलोच तरफ़ां एंटी इंक्रोचमेंट म्यूनिसिपल अमले ऐं ज़िले पुलिस खे साण करे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि बाकराणी रोड, पाकिस्तान चौक, बंद रोड, बैंक स्क्वायर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं, जंहिं दौरान दुकाननि अॻियां रोडनि रस्तनि मथां पियल सामान हटायो वियो, जॾहिं त केतिरनि ई मोटरसाइकिल, कारुनि समेत ॿिए सामान खे पिणु पंहिंजे कब्ज़े में वरितो वियो। उन मौक़े ते AC अहमद सुमरो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु सॼे शहर अंदरि इंक्रोचमेंट एतिरी हद ताईं वधी वई आहे जो आम माण्हुनि जो घुमण फिरण मुश्किल थी वियो आहे, जॾहिं त शहरनि जी शिकायतुनि ते अॼु असां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं कयूं आहिनि, जंहिं दौरान दुकानदारनि तरफ़ां रोडनि जे ॿिन्ही पासनि खां रखियल केतिरियूं सामान ज़ब्त कयो वियो आहे। इन्हनि दुकानदारनि खे वार्निंग पिणु ॾिनी वई आहे, जेकॾहिं हू ॿीहर रोडनि ते सामान रखंदा त संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।